कंदकोट ज़िले में महकमा खुराक जे ऑफिसरनि जी मिली भगत सां मुख़्तलिफ़ फूड गोदामनि मां लखनि रुपयनि जो कणक जूं बोरियूं खुर्द ऐं करप्शन जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं सखर नेब टीम पारां महकमा खुराक जे ऑफिसनि ते छापो हणी रिकॉर्ड पंहिंजी तवील में विझी छॾियो। वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। महकमा खुराक जे ऑफिस में मुख़्तलिफ़ फूड गोदामनि मां कणक जी बोरियुनि में खुर्द ऐं करप्शन जी शिकायत ते छापो हणियो वियो आहे। नेब ज़राए जांच मुकमल करण खां पोइ मुलुस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं कश्मीर कंदकोट ज़िले में नेब जी छापनि दौरान ॿिनि सरकारी महकमनि में हलचल मची वई आहे, जॾहिं त करप्शन करण वारनि माण्हुनि में ख़ौफ़ में मुतला थी विया आहिनि। जॾहिं त नेब पारां कश्मीर ऐं कंदकोट फूड गोदाम खे सील करे पुलिस विहारे छॾी आहे। जॾहिं त कंदकोट फूड गोदाम में 1 लख बोरियूं ग़ाइब आहिनि ऐं करोड़नि रुपयनि जो घपलो लॻल आहे। जॾहिं त कश्मीर में 72,000 बोरियूं गुम आहिनि, उते बि जेको आहे त करोड़नि रुपयनि जो घपलो लॻल आहे। जंहिं 2 फूड गोदामनि खे सील करे उते पुलिस विहारे वधीक जांच शुरू करणी आहे। नज़ीर मिराणी, सोच टीवी, कंदकोट।